तैचो मिठड़ी प्यारी साध संगत। भगवत गीता जे 7 अध्याय जो अमृत तहां पी रहा हो, भगवान चवन था माजी माया ढाढी दुखी है। मम माया दुरत्यया। सतो रजो तमो 3 गुणन वारी इहा माया है। खीर पार पवंदा जेके फ़क़त मुंहिंजो भजन कंदा आहिनि से हिन संसार खां तरी पार पवंदा आहिनि। हरे राम। अहिड़ो सरल उपाय हुअण ते भी माया जे हथां ज्ञान खे हारायल ऐं राक्षसन वारे स्वभाव के धारण कयल ऐं इंसान में नीच ऐं किन्ने कर्मन वारा बेअकुल माण्हू मुंहिंजो भजन न कंदा। केॾो भगवान स्पष्ट चयो आहे। चओ हरे राम। की ॿुधायो भक्ति खां सरल आहे छा? न घर छॾणो पए तव्हांखे, न दुकान छॾणो पए, न संसार जो त्याग करणो पए। संसार में रही करे भी भोजन कंदे जल पीअंदे ऐं भक्ति करे माण्हू पार पए। ध्रुव महाराज भी तपस्या कई 6 महीना तपस्या कई। घर में रही करे भजन न कयो, जंगल में वञी भजन कयो। और पहिरियों 3 महीननि तक केवल फल खाधा, उहे भी 3 ॾींहनि में 1 बार। कैथ जा फल, ॿेर जा, शायदि ॿेर जा ऐं कैथ जा त हुया। उन खां पोइ 2 महीने में 6 ॾींहनि में 1 बार। 7 ॾींहं ते सुका पन्ना खाईंदा किरियल। 3 महीने में 9 ॾींहनि ते 1 बार। 10 ॾींहं ते केवल जल पीअंदा। वरी 4थे महीने में 12 ॾींहनि ते 1 बार। 13 ॾींहनि ते केवल सांस खणंदा। वरी अगले महीने खां पोइ उहा बि बंदि करे छॾियूं। 6 महीने में भगवान दर्शन ॾिनो। असांखे त रोटी पाणी चांहियूं पी करे नाश्ता करे बढ़िया घर में रही परिवार सां भजन करणो आहे, उहो बि नथो पुॼे। चओ हरे राम हरे कृष्ण। भगवान खे दुख तो थिए। कहिड़ो सरल उपाय हिननि खे ॾिनो आहे, पोइ बि ही नरकनि में था वञनि। ओहो, हे जनम मरण में था फासनि। कमाल जी ॻाल्हि आहे। इंसान बहाना कंदो आहे, मां ॾाढो व्यस्त आहियां। बचपन में भजन कंदो आहे, खेॾण में व्यस्त आहे। जवानी गुज़री वञे, निकम्मो थी वञे, नाकारो, पोइ बि भजन नथो थिए। ॿुधायो, जवानी हली वई, रिटायर्ड थी वियो, दुकान तां वापसि अची वियो, कम धंधा छॾिजी विया, हाणे ॿार संभालनि था सभु, घर वारनि खे उल्टो परेशानी थी थिए, पोइ बि माण्हू भजन नथो करे सघे। छाजे करे? छो जो शुरूअ खां भजन न कयो आहे उन। चओ हरे कृष्ण। तंहिंजे करे पंहिंजे ॿारनि खां बचपन खां भजन करायो। भारत देश जा गायक आहिनि, भजन गायक अनूप जलोटा। जॾहिं उहे 15 साल जा हुआ त पंहिंजे स्कूल वग़ैरह में प्रोग्राम में भजन ॻाईंदा, त उन ते माण्हू हैरान थींदा, यार तूं भजन थो ॻाए, तुंहिंजी उमिरि त अञा 15 साल आहे। हाँ, तोखे हिन उमिरि में भजन कीअं थो ॻाए पियो? भजन त 60 साल में ॻाईंदा आहिनि माण्हू, तूं छो थो ॻाए? त उन जवाबु ॾिनो, मां हिन उमिरि में इन करे थो ॻायां त मुंहिंजी उमिरि वारा कम से कम मूंखे ॿुधंदा, उहे बि भजन कंदा, उहे बि भजन ॿुधंदा। चओ हरे कृष्ण। त उनजी उमिरि 60-65 साल थी, ॾिसो अञा भजन ॻाइनि था। ऐं कई माण्हू वेठा आहिनि 60 साल थी वञनि पोइ भजन कंदासीं, उहे भजन करे सघंदा? हरे राम। बीमारियुनि सां भरियल, थकियल हारियल, मोकिलायल शरीर पोइ चवंदा भगवान तव्हांखे अर्पण आहे। कोई महिमान अचे, उनखे रखियल गंदो बदबूदार फल कोई खाराईंदो? लेकिन भगवान खे ॿुढापो। पर भगवान त एॾा दयालु आहिनि, उहो बि स्वीकार कंदा आहिनि, पर पोइ भजन थी न सघंदो। चओ हरे राम। भगवान चवनि था अहिड़ो सवलो उपाय
भक्ति करे तरी वञे, पोइ बि माया जे हथनि मूं ज्ञान खे हारजी था वञनि। माया में अकुल उन जो मोकिलाए थो वञे ऐं सुभाउ कहिड़ो अथनि, राक्षसनि वारो। भॻवान था चवनि राक्षसनि वारे दैतनि वारे सुभाउ खे जिन धारण कयो आहे। चओ हरे राम। माण्हुनि में नीच आहिनि, किन्ने कर्मनि वारा, नीचा ने खोटा कर्म करण वारा। वाहियात समय आहे फालतू ॻाल्हियुनि जे लाइ, जे मुखड़ न तेल, वेठे वेठे ॻाल्हियूं करे जीवन ॻारे छॾींदासीं, पर भजन न वणंदो। बेअकुल माण्हू मुंहिंजो भजन न कंदा आहिनि। भॻवान चवनि था मूर्ख आहिनि जेके भजन नथा कनि। अब सोच समझ अभिमानी, चादर हो गई बहुत पुरानी। तेरी शब्दन में मूर्ख मूर्ख बार बार ये शब्द ईंदा आहिनि, नादान। हे भरत कुल में श्रेष्ठ अर्जुन, हिकिड़ा रोगी मुंहिंजो भजन रोग मिटाइण लाइ कंदा आहिनि, ॿिया सुठे कर्मनि वारा संसारी, ऐं टिया मूंखे सम्झण जी इच्छा रखण वारा, ऐं चौथा निष्काम पुरुष। चओ हरे राम। ये चइनी तरहनि जा भगत मूंखे सिमरन कंदा आहिनि। सम्झो था केरु? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु, ॿिया अनन्य भक्त। चइनि तरहनि जा भगवान जा ये भक्त थींदा आहिनि। आर्त यानी दुख रोग खे मिटाइण लाइ। द्रौपदी माता जे मथां कष्ट आयो, उन्हें पुकारियो। अर्थार्थी, अर्थ जी धन जी जरूरत है, भगवान जो भजन क्यों, राजा बणिजिया। ध्रुव महाराज बालक अवस्था में राज जे लाइ हली आ भजन करण, अॼु ताईं राज करे रहे। 36,000 साल हेठि राज आ। हिन महिल बि अक्षय ध्रुव लोक उन्हनि जो आहे, ऋषि उन्हनि जी परिक्रमा था कनि। लेकिन ॾाढो रोअनि पिया ध्रुव महाराज कि मां भगवान जो भजन कूड़ी शयुनि जे लाइ कयो, कामना रखी कयो, अर्थ जे करे। टिया थींदा आहिनि जिज्ञासु। जिज्ञासु यानी जेके जिज्ञासा हूंदी आहे, भगवान कीअं आहे, परमात्मा तत्व छा आहे, आत्म तत्व छा आहे। चओ हरे राम। ऐं चौथा आहिनि निष्काम ज्ञानी भक्त, जेके बिना कंहिं कारण जे, बिना कंहिं इच्छा जे, बिना कुछ पाइण जे, बिना समझण जे भगवान जो भजन कंदा आहिनि। गोपी चवनि थियूं असांखे मतिलबु न आहे भगवान कीअं आहे, असांखे इहो मतिलबु आहे कि भगवान असांजो आहे। हरि है कैसा मैं ना जानूं, हरि मेरा है मैं हरि की हूं, मैं तो इतना जानूं। भगवान कठोर आहे त मुंहिंजो आहे, बेदर्दी आहे त मुंहिंजो आहे, दयालु आहे त मुंहिंजो आहे, न्याय प्रिय त मुंहिंजो आहे, करुणा प्रिय त मुंहिंजो आहे। जहिड़ो बि आहे बसि भगवान मुंहिंजो आहे। मां भगवान खे, भगवान जे प्रेम उन जे लाइ भजन थो कयां, मूंखे भगवान मूं कुझु न खपे। निष्काम भक्त जेके आहिनि इहे भगवान खे ॾाढा प्यारा आहिनि। चइनी तरह जा भक्त भगवान चवनि था मुंहिंजो सिमरन कंदा आहिनि। तिन में बि नित्य मुंह में एक ही भाव रखण वारो, घणो प्रेम भक्तिअ वारो ज्ञानी भक्त ॾाढो वधीक उत्तम आहे। छो त मूंखे तत्व सां ॼाणण वारे ज्ञानीअ खे मां ॾाढो प्यारो आहियां ऐं ज्ञानी मूंखे ॾाढो प्यारो आहे। चओ हरे कृष्ण। छो जो ज्ञानी केर जंहिं तत्व सुञाणे वरितो कि संसार त मतलब जो आहे कोन, जी मिलियो थी न मिलियो, स्वर्ग भी मतलब जो न आहे, वो ज्ञानी समझी वठंदो आहे। पोइ भगवान सां जेको प्रेम थींदो आहे त निष्काम थींदो आहे। चओ हरे राम। भक्ति सां ज्ञान वधे, ज्ञान सां भक्ति वधंदी आहे। जेतिरो जेतिरो ज्ञान ईंदो भक्ति वधण खपे। ज्ञान जो अभिमान न, यादि रखिजो। कई पढ़ी करे कुछ ॻाल्हियूं यादि करे अभिमान पैदा कंदा आहिनि, उनखे ज्ञान न चयो वियो आहे।
श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंता भाई हालांकि श्रद्धा सां जेके भजन था कनि चारई भक्त उत्तम आहिनि, आर्त अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी, चारई भक्त, पर ज्ञानी तो साक्षात मुंहिंजो ई रूप आहे। ज्ञानी में ऐं मूं में कोई भेद कोन्हे। चओ हरे कृष्ण। अहिड़ो मुंहिंजो मत आहे, मुंहिंजो रायो आहे, इहो मुंहिंजो वीचार आहे या मुंहिंजो निश्चय आहे। छो त हू अचल बुद्धीअ वारो ज्ञानी भक्त चङे नमूने मूं में ही लीन आहे, जेको घणनि जन्मनि जे आख़िरी जन्म में तत्व ज्ञान के प्राप्त ज्ञानी सब कुछ वासुदेव ही आहे। वासुदेव सर्वम, सब कुछ भगवान कृष्ण ही आहे, यानी वासुदेव खां सिवाय ॿियो कुछ न आहे, कुछ कोन्हे। कोन अहिड़ी रीत में जो भजन कंदो आहे सो महात्मा ॾाढो विरलो आहे, स महात्मा सुदुर्लभ। वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ। हरे कृष्ण। तो इहो तो ज्ञान सात संगत जी, सब कुछ भगवान कृष्ण, उन जे सिवा कुछ आहे ही कोन। उहे ही सब कुछ उहे ही। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नाम महाराज